आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। वहीद नवाज़ साहब जी का अहिड़ी ख़्वाहिश जेका हिन वक़्त ताईं पूरी न थी हुजे। ख़्वाहिश न थी आहे पूरी, बसि उहा रहणु छॾे ॾियो। असांजे नाज़रीन सां बहितर आहे शेयर कयो, अगरि करण जहिड़ी आहे त। न न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, बसि ख़्वाहिशूं हूंदियूं की इंसान पंहिंजो उहो पंहिंजी ज़िंदगीअ में पूरी थींदियूं, उन्हनि जो सभु कुझु अलाह जी तरफ़ां ई थींदो आहे। जेको थियो आहे मुंहिंजे लाइ भलो थियो आहे बसि। वहीद नवाज़ साहब, हिकिड़ो सुवालु हूंदो आहे अक्सर त जेके बि असांजा फ़नकार ईंदा आहिनि उहे ॾिठो वियो आहे अक्सर त गुरबत खां ईंदा आहिनि, पर इश्क आहे हिकिड़ो जुनून आहे, कॾहिं कमाइणो बि पए थो, घर बि हलाइणो पवे थो ऐं शौक़ खे बि टाइम ॾियणो पए थो, पर पोइ बि उहे महिनत करे जॾहिं निकिरी ईंदा आहिनि त पोइ पोयां उन्हनि जा मालिक उनखे सपोर्ट कंदा आहिनि त हाणे तूं ॾाढो भलो फ़नकार थी वियो, हाणे ॻाए। पर अॻु में उन ई फ़नकार खे तनक़ीद हूंदी आहे, निशानो हूंदो आहे त तूं न ॻाए, कमाए, तूं हाणे कमाईंदे त ॻाईंदे, ॻाईंदे त खाईंदे। पर पोइ उनखे सभई माण्हू उनजी हिमायत कंदा आहिनि। मां तव्हां हिकिड़ो मिसाल ॿुधाईंदो रहां, जिगिर जलाल साहब जो। उहो ॿुधाए पियो पंहिंजे मुंहिंजे इंटरव्यू में, मूं सां गॾु वेठो हुयो, चए पियो त मां जॾहिं निकितो हुउमि त मुंहिंजे घर में बंदिश पइजी वई ऐं पोइ जॾहिं मां निकिरी आयुमि, नालो थियो त पोइ माण्हू मुंहिंजा मिट माइट माण्हुनि खे वॾे फ़ख़ुर सां ॿुधाईंदा हुआ जिगिर जलाल सां जो माइट आहे। त इहे बंदिशूं इहे तव्हां ते बि रहियूं आहिनि, माज़ीअ जो कुझु झलकियूं, कुझु यादगिरियूं असांजे नाज़रीन खे ॿुधायो। साईं बिल्कुलु ईअं ई आहे त मां हिकिड़े नंढड़े ॻोठ जो माण्हू आहियां ऐं कुझु अहिड़ा पहाका जिन जी मूंखे ख़बर न हुई त हीअ मुंहिंजे लाइ माण्हू चवनि छा था। पोइ मां प्रॉपरली जीअं उस्ताद सेखारींदा आहिनि, मूंखे जेको उस्ताद सेखारे पियो मां उहो पंहिंजे ॻोठ में, मुंहिंजे मुर्शिदनि जो मेखानो आहे, उन में वेही कयां पियो। त उतां कुझु माण्हू हुया, उन्हनि जा के लफ़्ज़ अहिड़ा बि ॿुधासीं जेके चवनि पिया साईं कांव थो मोर वारो हलणु सिखे। त इन लफ़्ज़नि जी मूंखे ख़बर न आहे त इहो आहे छा, कांव मोर वारो हलणु कीअं थो सिखे। मां वरी इहे लफ़्ज़ उहे खणी पंहिंजे उस्ताद जे अॻियां पेश कया त पोइ मूंखे सही नमूने सां उस्ताद सम्झायो त इहा तुंहिंजी कामयाबी आहे, इहो कांव हलणु मोर वारो थो सिखे। सो ईअं ई आहे, इहे तनक़ीदूं, इहे ॻाल्हियूं सभु ॿुधियूंसीं। कुझु जेको उस्ताद सेखारीनि था असांखे, ऐं मुंहिंजो उस्ताद बुनियादु सेखारींदो हो त राग छा आहे, उहो कीअं सेखारिजे, उनजो बुनियादु। त उहो ई मां अचे कंदो हुउमि त उहो माण्हुनि खे न वणंदो, छो जो माण्हुनि जे ज़हन में वेठल आहे कलाम, बाबा जलाल जो कलाम हलायो त ॻायूं ॿुधूं, शमन जो कलाम हलायो त ॿुधूं, बसि उहो। जेकॾहिं कंहिंखे जलाल शमन जो कलाम ॻाइणो अचे थो त पोइ उहो ॻाइणो आहे, न त न। ईअं न आहे, राग जो बुनियादु कुझु ॿियो आहे, शमन जो कलाम ॻाइणु बुनियादु न आहे, जलाल जो कलाम ॻाइणु बुनियादु न आहे, पर राग मस्तु आहे बुनियादु सिखणु, उहो मूंखे। ऐं इहे तनक़ीदूं थींदियूं रहियूं, ॿुधासीं। ऐं हाणे उन्हनि जे लाइ वरी असां वटि टाइम कोन्हे, हालांकि असांखे टाइम कोन्हे, एतिरो बिज़ी थी विया आहियूं जो अॼु उन्हनि खे वेही इहे शयूं ॿुधायूं त भाउ असां बि कुझु कयो आहे पंहिंजी ज़िंदगीअ में, कुझु थी ॾेखारियो आहे। महिरबानी। जीअं दोस्तनि ॿुधायो त असांजे तनक़ीदूं थींदियूं, बंदिश हूंदी घर ॾऊं, त तव्हांखे का घर ॾऊं बंदिश? कोशिशि कंदा हुआसीं त जेका ज़रूरत आहे घर वारनि जी उहा पूरी कयूं। पोइ उहो सॼो हाल मां पंहिंजे उस्ताद सां वञी पेश कंदो हुयुमि, त मूंसां एतिरो बि थियो त मां ॾींहं जो पंहिंजी मज़दूरी करे वरी राति जो उस्ताद वटि अची राग सिखंदो हुउमि। मज़दूरी कहिड़ी कंदा हुआ साईं? मज़दूरी साईं लाड़काणे में जेका थींदी आहे दगारी जो कमुकारु हुयो, उहो करे वरी पंहिंजे उस्ताद वटि अचां, उहो सॼी राति वरी उते महिनत, कुझु उस्ताद जी ख़िदमत, जेको मुंहिंजो हाल हुयो। वरी इहो बसि सिलसिलो हुयो ज़िंदगीअ जो कटे, अलहमदिल्ला हाणे असांजो नसीब भला कया आहिनि मौला, उस्ताद जी दुआ आहे इहा लख कुर्बानी। हमें गर्ज थी तुमसे और तुम्हें ला गर्ज होना था, तुम्हें ही ला दवा हो कर क्या हमारा मर्ज होना था। चलो फर्ज करते हैं कि तुमसे प्यार हो भी जाए,
मगर क्या इसी प्यार को सिर्फ हम ही पे फर्ज होना था। दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल, दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा, दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा, दिल गलती कर बैठा है। तू बोल कफारा क्या होगा, मेरी दिल की दिल से तौबा, तौबा मेरे दिल की दिल से, मेरी दिल की दिल से तौबा, तौबा मेरे दिल की, तौबा मेरे दिल की दिल से, प्यार दोबारा ना होगा। तू बोल, तू बोल, बोल बोल बोल, तू बोल कफारा ओ यारा, बोल कफारा ओ यारा, बोल कफारा क्या होगा, कफारा क्या होगा। जुगनू जुगनू करके धनी सरे, गगम रे सनी सरे, गगम बगम रे सा, धनी रे सा रे सा, धनी रे सा। जुगनू जुगनू करके तेरे मिलन के दीप जलाए, अखियों ने मोती भर भर तेरे हिजर में लाज उठाए, तेरे नाम की हर एक तस्बीह सांसों के गले का हार किया, तेरे नाम की हर एक गले का हार किया। दुनिया भूली और सिर्फ तुम्हें, हाँ सिर्फ तुम्हें ही प्यार किया। तुम्हें हमसे बढ़कर दुनिया, दुनिया तुम्हें हमसे बढ़कर, तुम्हें हमसे बढ़कर दुनिया, दुनिया तुमसे, हमको तुमसे बढ़कर और जान से प्यारा ना होगा। तू बोल, तू बोल, बोल बोल बोल, तू बोल कफारा ओ यारा, बोल कफारा ओ यारा, बोल कफारा क्या होगा, तू बोल कफारा क्या होगा। हमने धड़कन धड़कन करके आ आ आ आ हमने धड़कन धड़कन करके से दिल को जोड़ लिया, हमने धड़कन धड़कन कर तेरे दिल से दिल को जोड़, आंखों ने आंखें फड़ फड़ के तुझे विरद बना के यार, तुझे प्यार किया तो तू ही बता हमने क्या तेरा जुर्म, तुझे प्यार किया तो तू ही बता हमने क्या तेरा और जुर्म किया तो तू ही बता, बेजुर्म के जुर्म की क्या है सजा। तुम जीत गए हम हारे, हम हारे और तुम जीते, तुम जीत गए, तुम जीते तो रे बिल हम सा कोई हारा ना होगा। तू बोल 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 बोल, बोल कफारा ओ यारा, बोल कफारा ओ यारा, बोल कफारा क्या होगा। दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल, दिल गलती कर बैठा है, दिल गलती कर बैठा है। तू बोल कफारा क्या होगा, मेरी दिल की दिल से तौबा, तौबा मेरी दिल की दिल से, मेरी दिल की दिल से तौबा, तौबा तौबा मेरी दिल की दिल से, प्यार दोबारा ना होगा। तू बोल, तू बोल,
बोल 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 कफारा ओ यारा बोल कफारा ओ यारा बोल कफारा क्या होगा तू बोल कफारा तू बोल कफारा क्या होगा तू बोल कफारा क्या होगा। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल